चवंदा आहिनि त अंदरियां ज़ख़्म कॾहिं बि न आहिनि छुटंदा, ॿाहिरियां ज़ख़्म छुटी वेंदा आहिनि, छो जो हुननि जो इलाजु थींदो आहे। हिकु काठियुनि वारे जी ऐं शींहं जी पाण में दोस्ती हुई। उहो झंग में जॾहिं वेंदो काठियूं करण जे लाइ, त उनखे शींहं ॾस पंधु ॾींदो हुयो त हेॾे सुकल वण ते हेॾो वञी काठियूं कर, हिननि जो मिलणु जुलणु थींदो हुयो। पोइ हिकु ॾींहुं काठियुनि वारे चयो शींहं खे त मुंहिंजी तूं दावत अचे खाई वञ। शींहं चयो ठीकु आहे, मां ईंदुसि। काठियुनि वारो आयो घरु, अचे पंहिंजी ज़ाल खे चयो सुभाणे मुंहिंजो यारु आहे, उहो ईंदो दावत खाइणु, उनजे लाइ कुझु तयारु कजांइ। चई ठीकु आहे। हे सुबुह जो सवेर वियो मार्केट मां, गोश्त वठी आयो, ॿियो कुझु वठी आयो, अचे घरु हुन खां तयारु कराए रखायईं। त घर वारे हुन खां पुछा कयो त किथे आहे तुंहिंजो यारु? चई अचण वारो आहे। कुझु देरि खां पोइ ॾिठईं दरी मां त शींहं अचे थो पियो। हिन पंहिंजी ज़ाल खे चयो त मुंहिंजो यारु हाणे अचे थो पियो, ॾिस। हिन जे घर वारी जॾहिं उथी दरी मां ॾिठईं त शींहं बि वेझो अची वियो। चई इहो तुंहिंजो यारु आहे? चई हा। चई काॾो आहे? चई तूं झंगली जानवर चई घुराया आहिनि, उन सां तूं यारी रखी आहे। झंगली जानवर उनखे तूं दावत ॾिनी आहे, उनजे लाइ तूं हेतिरो मूंखां खफ़ो करायो आहे। उनजे लाइ गोश्त वठी आहियां मार्केट मां। हिते शींहं दरवाज़े भरिसां ॿुधे पियो समूरो ॻाल्हाइण हिननि जो, जेको ज़ाल हिन खे ॻाल्हाए पई त तूं हेतिरो खफ़ो मूंखे करायो आहे, सुबुह कोटि मां सांजण कई आहे, उनजे लाइ गोश्त वठी आई, ऐं असांखे त कॾहिं बि कुझु न खाराई अहिड़ो। हुन चुप करे वियो, मुंहिंजो यारु थो अचे। चई भली पोइ चए झंगली जानवर आहे, केरु आहे तुंहिंजो यारु आहे? असली कहिड़ो असली एॾो वॾो माण्हू आहे जेको तूं वटि अचे थो? शींहं जो इहा ॻाल्हियूं हिन जूं ॿुधियूं त शींहं ओॾी महिल वापसि हलियो वियो। हे ॿाहिरि निकितो, दरवाज़ो खोले ॾिठईं त शींहं वापसि वञे थो पियो। हिन सॾु कयो पर शींहं कोन मोटियो। हिन अचे पंहिंजी घरवारी जो लॻे थो त हुन असांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं न, ऐं हू वापसि हलियो वियो। हे बि वेही रहियो चुप करे, हाणे छा करे। हाणे ॿिए ॾींहं ते हे वियो उन झंग में, त शींहं बि उते अचे निकितो। शींहं खे चई त तूं मुंहिंजी दावत खाधी कान, ईअं मोटी हलियो आहे। हिन खे चई मां तोखे हिन जो जवाबु ॾींदुसि, पर हाणे हीअं कर, इहा कुहाड़ी जेका तूं साण आण। थी हा। चई इहा कुहाड़ी हण मुंहिंजी पुठी में। चई ईअं कीअं थींदो? मां तोखे, तूं मुंहिंजो यार ई, तोखे मां कुहाड़ी हणां? चई कुहाड़ी मूंखे हण पुठी में, न त मां तोखे खाईंदुसि। हाणे हिते शींहं जो हुन अखियूं ॾेखारी, मजबूर थी शींहं खे कुहाड़ी हयईं पुठी में। उन खां पोइ शींहं हलियो वियो। हाणे हिन जो ख़ौफ़ थी पियो, राति जो घरु आयो, पर हिनखे इहो ख़ौफ़ हुयो, ख़बर न आहे शींहं अलाए छा कंदो। 2 ॾींहं न वियो काठियुनि जा, पोइ 3 ॾींहं वियो, काठियूं कई, पर झंग में त हिन कुझु नज़र कोन आयो। काफ़ी टाइम गुज़रियो। उन खां पोइ हे काठियूं करे पियो त शींहं बि आयो उतड़े। हिन खे सॾु कयो, शींहं चई हेॾे अचु। आयो। चई ॾिस, जेका तूं कुहाड़ी हईं त ॾिस, उहो ज़ख़्म आहे। हिन जो वारनि खे हेॾे होॾे कयो त चई न, ज़ख़्म कोन्हे, उहो त छुटी वियो। चई ॿाहिरियों ज़ख़्म हुयो न, उहो छुटी वियो। ऐं जेको तुंहिंजी घरवारी जेको मूंखे ॻाल्हायो न, उहो जेको मूंखे ज़ख़्म दिलि में अंदरि थियो आहे न, उहो अञा ताईं न आहे भरियो। अॼु ॾींहं खां वठी असांजी तुंहिंजी दोस्ती ख़तमु। चओ अॼु मां तोखे हुनजो जवाबु थो ॾियां त छाजे लाइ मां हलियो आयुसि। जेके बि लफ़्ज़नि जा जेके ज़ख़्म हूंदा आहिनि, उहे कॾहिं न आहिनि छुटंदा, ॿाहिरियां ज़ख़्म छुटी वेंदा आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।